सखर हाउस पीपी अजमा सैयद जाहिद बुखारी चयो आहे त पीपी ऑफिस लेबर कॉलोनी सखर में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी मुस्तहिक औरतुनि जा बंद कोट खोल रहे उन्हनि खे टिनि किस्तुनि जा पैसा मिलिया आहिनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जूं गॾु किस्तूं मिलण ते ग़रीब मुस्तहिक औरतूं ख़ुशि थी पीपी चेयरमैन समेत पीपी जे सखर मां चूंडियल नुमाइंदनि सैयद खुर्शीद अहमद शाह, मोहतरम इस्लामुद्दीन शेख साहब, सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, MNA नौमान इस्लाम शेख, सिंध असेंबली जे स्पीकर सैयद अवैस कादिर शाह, सैयद फारूक शाह ऐं ॿियनि खे दुआऊं ॾियनि थियूं। कंधरा, सालेपत, रोहिड़ी, बागड़जी, पनुआ, किलैं ॿियनि शहरनि खां रोज़ानो ग़रीब मुस्तहिक औरतूं लेबर कॉलोनी पीपी ऑफिस अचनि थियूं। मीडिया सां ॻाल्हाईंदे जाहिद बुखारी जो वधीक चवणु हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी रमज़ान शरीफ़ जे मुबारक महीने दौरान ग़रीब अवाम खे 5000 रुपया ॾियारण वारो अमल सुठो क़दम आहे। इन रक़म सां ग़रीब माण्हुनि खे रमज़ान शरीफ़ जे महीने में सहरी ऐं इफ़्तारी जो सामान ख़रीदण में मदद मिलंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची